ॻोहे हा इहा नरम थिए पई ऐं अॻियों कमु जाम थी वियो होॾां वारा हलिया विया हे नवें चूसरू बीठा आहिनि हीअ मिटी ठही पई आहे ॻोहियल हिन मां पेड़ा खणंदा ॾिस त सही में सही थी थिए हिते बीहारीस हिते गेजे वारी शइ कीअं नज़र ईंदी को हिन ते हेॾा हीअ ट्रैक्टरनि ते ट्रैक्टर ट्रालियुनि ते गॾ उठ गाॾियुनि गॾिया गाॾियुनि ते शिफ्ट थींदियूं आहिनि शहरनि ॾांहुं हीअ जेके सड़ी वेंदियूं आहिनि सिरूं उहे इन्हनि खे वरी फर्श में विधो वेंदो आहे या ॿिए कम में आंदो वेंदो आहे हीअ बि ॿारण आहे ही परे पासे खां सिरूं पचनि पियूं जिन खे 2 खां 3 ॾींहं लॻी वेंदा आहिनि सिरूं पचण में जेके हेठिएं हिसे में पचियल नज़र अचनि पियूं उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सिरूं आहिनि फुट वारियूं 9 इंच वारियूं रूफ जूं गुलनि वारियूं सभई अॻिते मथां गरमाइश हुजे मथे चढ़ी सघिजे थो न मथे न छाकाणि हीअ मथां सिरूं आहिनि न ख़ाली हिन में अंदरि जेको आहे पेर हली वेंदो आहे सड़ी वेंदी आहे टंग जी साइड गिरी वञे न हीअ पटो लॻो पियो आहे न पर उन्हनि खे ख़बर आहे जेकी आहे अच्छा असांखे ख़बर न पवंदी मुख़्तलिफ़ शुरू कयो काठ पियो ॿरे बूरो पियो ॿरे हेसि ताईं बूरो कोन पियो हाणे थिए हो परे हिसे में थिए पियो हेॾे कोन पियो थियो आहे हा हिन में सिरूं ई अची वञनि के वरी घणियूं पची वेंदी हा तेज़ करड़ी सिर चइबो आहे करड़ी इहो किचिरो ॿारण में इस्तेमालु थींदो